नाज़रीन अहम ख़बर अवां तक पहुचाईंदासीं त सिंध हुकूमत 16 खां 31 मार्च ताईं स्कूल बंदि रखण जो ऐलान करे छॾियो आहे। कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटीज़ में ऑनलाइन क्लास हलाइण ऐं जुमे जे ॾींहुं वर्क फ्रॉम होम जो फ़ैसिलो कयो वियो आहे। शागिर्दनि जा इम्तिहान मुक़रर वक़्त ते थींदा। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जे अहम इजलास में फ़ैसिला कया विया आहिनि त वरी वज़ीरनि ऐं सलाहकारनि पारां 3 महीननि जी पघार ऐं मराहतूं बि न वठण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नाब अहमद जो चवणु आहे त सिंध हुकूमत वज़ीर आज़म जे समूरनि फ़ैसिलनि जी तौसीक़ कई आहे। सरकारी गाॾियुनि जे तेल में 50% घटिताई कई वई आहे। पुलिस मोबाइलनि ऐं एम्बुलेंसिस खे छूट हूंदी, जॾहिं त सरकारी खातनि जूं 60% गाॾियूं जेके आहिनि उहे 2 महीननि ताईं बीहारण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुकूमत जो जहाज़ पिणु बीठल रहंदो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील नाब अहमद वधीक चयो आहे त पाकिस्तान ऐं रियासत जो बयानियो असां सभिनी जो बयानियो आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत फ़ौज ऐं रियासत सां गॾु बीठल आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां खे ॿुधायूं त सिंध हुकूमत 16 खां 31 मार्च ताईं स्कूल बंदि रखण जो ऐलान करे छॾियो आहे। कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटीज़ में ऑनलाइन क्लास हलाइण ऐं जुमे जे ॾींहुं वर्क फ्रॉम होम जो फ़ैसिलो कयो वियो आहे। शागिर्दनि जा इम्तिहान मुक़रर वक़्त ते थींदा। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जे इजलास में अहम फ़ैसिला कया विया आहिनि। वरी वज़ीरनि ऐं सलाहकारनि पारां 3 महीननि जूं पघारूं न वठण ऐं मराहतूं न वठण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नाब अहमद जो चवणु आहे त सिंध हुकूमत वज़ीर आज़म जे समूरनि फ़ैसिलनि जी तौसीक़ कई आहे। हुन चयो त सरकारी गाॾियुनि जे तेल में 50% घटिताई कई वई आहे। पुलिस मोबाइल ऐं एम्बुलेंसिस खे छूट हूंदी, जॾहिं त सरकारी खातनि जूं 60% गाॾियूं पिणु 2 महीननि ताईं बीहारण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं सिंध हुकूमत जो जहाज़ बि बीठल रहंदो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील नाब अहमद वधीक चयो आहे त पाकिस्तान ऐं रियासत जो बयानियो असां सभिनी जो बयानियो आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत फ़ौज ऐं रियासत सां गॾु आहे।